नाज़रीन, कढण पुलिस अदालती हुकुम बाद देह काक में कार्रवाई कंदे 62 शख्स जे मुबैना निजी जेल में नाहक बांदी बणायल हारिन के बाज़ियाब करण जी दावा की है। पुलिस मौजूद बासर नासिर मलिक जे मुबैना निजी जेल में औरतुनि मर्दन समेत 13 हारिन के बाज़ियाब करायो। समूरन हारिन के सुभाणे बदीन जी सेशन कोर्ट में पेश किया वेंदो। ये अहम खबर से शेयर कयो। नाज़रीन, कढण पुलिस अदालती हुकुम बाद देह काक में कार्रवाई कंदे 62 शख्स जे मुबैना निजी जेल में नाग बांदी बणायल हारिन के बाज़ियाब करण जी दावा की है। पुलिस मौजूद बासर नासिर मलिक जी मुबैना निजी जेल में औरतुन ऐं मर्दन समेत 13 हारिन के बाज़ियाब करायो। समूरन हारिन के सुभाणे बदीन जी सेशन कोर्ट में पेश किया वेंदो। कढण पुलिस नाज़रीन अदालती हुकुम बाद देह काक में कार्रवाई कंदे 62 शख्स जी मुबैना निजी जेल में नाहक बांदी बणायल हारिन के बाज़ियाब करण जी दावा कई है। इन जा तफ़सील मालूम कयूं था। असां राब्तो कयो आहे कढण में धरती टीवी जे रिपोर्टर शाहिद नौतियार सां। शाहिद, अपडेट कजो। जी बिल्कुल, कढण भरसां पे काक है जिते जमींदार मलक नासिर जी जेके जमीन ते नाहक बांदी बणियल जेके 13 ॼणा जेके हारी आहिनि उन्हनि खे कढण पुलिस जेको आहे छापो हणी बाजियाब कराए वरितो आहे। ई जेका कार्रवाई आहे वो एसएचओ कढण कुर्बान मला ॿुधायो त इहो सेशन कोर्ट बदीन जे हुकम ते कई वई आहे। त उते जेके हारिन उहे 4 सालनि खां वठी जेके उहे नाहक बांदी बणियल जेको मलक नासिर आहे निजी जेल में हुआ, जिन खे कढण पुलिस छापो हणी उन्हनि खे अॼु बाजियाब कराए वरितो आहे। उहे जेके बाजियाब थियल जेके 13 ॼणा आहिनि उन्हनि में अंब, नाथो, पोड़ो, मीरा, सलीम, चेतन, सामी, करीमा, साबी, गुड्डी, सूमरी समेत टोटल 13 ॼणा जेके उन्हनि खे सुभाणे सेशन कोर्ट बदीन जी अदालत में पेश कयो वेंदो। जी शाहिद, वरी महिरबानी तफ़सील आहे।